वेरुन जी वस्ती वेरुन जी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां अवां जो पंहिंजो अदाकार कादी अब्दुल सत्तार ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार कादी ब्लॉग में तमामु दोस्तनि खे भलीकार चवां थो। जन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं मुंहिंजे हिन पूरे वीडियो खे वॉच बि कंदा आहिनि ऐं मूंखे कमेंट बि कंदा आहिनि, मुंहिंजा दिलियूं बि उमाणींदा आहिनि। जीअं त मां हर दफ़ा हर वीडियो में उन्हनि दोस्तनि जो शुक्रिया अदा कंदो आहियां। जीअं आहे असांजो लालू रिंक खां शेर ख़ान सोलंकी। जी हाँ, शेर ख़ान सोलंकी साहिबु असांजे दिलि उमाणींदो आहे। ऐं ॿियो दोस्त आहे बदीन कढण शहर खां असगर अली थेबो साहिबु, उनजी वॾी महिरबानी, उहे बि मूंखे कमेंट मैसेज कंदो जेको मुंहिंजो भाणे जो आहे। ॿियो दोस्त आहे असांजो अब्दुल कादिर गोपांग मेरो ख़ान खां, उन असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं कमेंट बि कयो आहे, पूरे वीडियो खे वॉच बि कयो आहे। ऐं ॿियो आहे असांजो अदा ख़ान, अदा पंहिंजी जेको एड्रेस कोन लिखी आहे, किथां जो आहे, कहिड़े शहर जो आहे ख़ान, हुन बि असांजा दिलियूं उमाणियूं आहिनि। हुन दोस्त जी वॾी महिरबानियूं। ऐं हुन खां अलावा असांजो हिकिड़ो ॿियो बि दोस्त आहे ऐं मां हुन दोस्त जो अवां ताईं ज़िक्र कंदो हलंदुसि। उहो दोस्त असांजो पंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त आहे मसरूर अहमद। जी हाँ, अदा मसरूर अहमद पाप नगर जेको ड्रामो आहे उनजे लाइ हुन चयो आहे ब्यूटीफुल, ऐं वधीक उन कमेंट को बि न कयो आहे। ऐं ॿियो आहे असांजो अब्दुल हाई संजरानी ख़ैबर खां। जी हाँ, ख़ैबर भिट शाह ऐं पंहिंजो हाला खां असांजो हीउ दोस्त आहे ख़ैबर खां अब्दुल हाई संजरानी साहिबु, जंहिं असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं मूं ॾांहुं दिलियूं उमाणींदो आहे। ॿियो आहे अधु असांजो आफ्ताब अली, हुन बि पंहिंजी एड्रेस कोन मोकिली आहे, हुन बि दिलियूं उमाणियूं आहिनि। हुनजी वॾी महिरबानियूं अदा जूं अला करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। ऐं असांजो हिकिड़ो ॿियो बि दोस्त आहे, मां मुंहिंजे दोस्तनि जी नज़र कंदो आहियां, जब्बार मल्हा साहिबु। जब्बार मल्हा साहिबु असांजे गुल उमाणिया आहिनि, हुन दोस्त जी वॾी महिरबानियूं। ऐं ॿियो वधो असांजो आहे फ़ियाज़ चाचड़, अदा फ़ियाज़ चाचड़ किथां जो आहे, के एड्रेस कोन लिखी आहे हुन अदा। उनखे गुज़ारिश कंदासीं त आईंदा अगरि जेकॾहिं अवां पंहिंजो नालो लिखो था त इहा हिकु महिरबानी कंदा करो मुंहिंजे मथां, त अवां पंहिंजो नालो ज़रूरु लिखंदा करो। अवां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइक़ अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टिकंदा टणंदा रहो। त दोस्तो जीअं हिननि दोस्तनि मूंॾा कमेंट कंदा आहिनि, पंहिंजी एड्रेस लिखंदा आहिनि। जेकॾहिं अवां दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदो रहंदुसि त जल्दीअ में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि जे मोबाइल में अचे, अवां खे मिले बहितर खां बहितर अपडेट। त दोस्तो तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, अला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं मुंहिंजे पूरे वीडियो खे वॉच कंदा करो। त अवां फ़ौरन ई अगरि जेकॾहिं अवां मुंहिंजे हिन वीडियो ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो। हुन खां अलावा अवां दोस्तनि खे ॿी रिक्वेस्ट कंदुमि त पूरे वीडियो खे वॉच करो ऐं हिन वीडियो जे कमेंट्स बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजे कहिड़े मुल्क खां, कहिड़े शहर खां असांजा हीअ सिंधी ड्रामा ॾिसंदा आहियो, इहो ज़रूरु लिखंदा करो। त दोस्तो जीअं अचण वारे वीडियो में मां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा कयां, ऐं मां दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियूं। जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा आहिनि ऐं उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। त दोस्तो हींअर ॻाल्हि कंदा हलूं, सूप सीरियल बहितरीनु ॿ सूप सीरियल अची चुकियो आहिनि जेके KTN ते हले थी, पाप नगर, उहा बि तमामु हिकिड़ी ज़बरदस्त सीरियल आहे। ऐं हुन खां अलावा वेरनि जी बस्ती, हाणे वेरनि जी बस्ती में उहो मज़ो न आहे रहियो ऐं जेको हुजणु खपे, जहिड़ो नालो हिन ते रखियो वियो वेरनि जी बस्ती जे हवाले सां, उन हिसाब सां हिन ड्रामे में उहो मज़ो न आहे रहियो। अवां दोस्त बि पंहिंजो कमेंट करे असांखे ॿुधाईंदा कयो त अवां दोस्तनि खे कहिड़ा ड्रामा पसंदि ईंदा आहिनि, कहिड़ा फ़नकार पसंदि अचनि था पिया, उहो बि ज़रूरु कमेंट में लिखंदा करो। जीअं असांजा खोड़ सारा दोस्त आहिनि जेको लिखंदा आहिनि, जीअं शेर ख़ान सोलंकी, लालू रिंक वारो उहो बि लिखंदो आहे, ऐं हेॾा असगर अली थेबो बि लिखंदो आहे, ऐं हेॾो ॿियो अधु अब्दुल हाई संजरानी बि लिखंदो आहे। ॿियो अधु असांजो आहे अटक पंजाब खां
नज़ीर अहमद पंजाबी साहिबु, उहो बि अदो लिखंदो आहे पंहिंजे फ़नकारनि जो अदाकारनि जो जेको आहे उन पंहिंजी ॿुधाईंदो आहे त कहिड़ो फ़नकार कहिड़ो ड्रामो अव्हांखे सुठो लॻे थो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। त दोस्तो इंशाअल्लाह नज़ीम अन क़रीब जेको हीउ ड्रामो ॾिसो था, अगरि ॾिसंदा बि हूंदव, हर हिकु जहिड़ा KTN ते हलंदड़ ड्रामो इन में मुंहिंजो बि जेको आहे एंट्री शुरू थी वई आहे। ऐं जेको आहे अॻियां हफ़्तो जीअं इहो अॻियां हफ़्तो ईंदो उन अॻियां हफ़्ते में अव्हांखे असांजो हीउ मुंहिंजो चहिरो ज़रूरु नज़र ईंदो ऐं उन ड्रामे खे अव्हां पूरो ॾिसंदा करो। उन जा बि वीडियोज़ अव्हां दोस्तनि ते ई मां इहा अपडेट पहुचाईंदो रहंदुसि। त दोस्तो पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, पंहिंजे वॾड़नि जो, पंहिंजे अमड़नि जो, पंहिंजे अदड़नि जो, पंहिंजी भेनरुनि जो, सभ खां वॾे में वॾो ख़्यालु रखंदा करो। पंहिंजी भेनरियूं जेके अव्हां खां वॾियूं आहिनि चाहे अव्हां खां नंढियूं आहिनि, भेनरियूं भाइनि जे लाइ जीअंदियूं आहिनि ऐं उन्हनि जो तव्हांखे अहसासु एतिराम करणु घुरिजे, उन्हनि जे वधि में वधि ख़्यालु रखंदा करो। इहा हिकिड़ी मुंहिंजो हर वीडियो में मां मैसेज ॾींदो आहियां। पंहिंजे नियाणियुनि खे, पंहिंजे बचड़नि खे बुरे माहौल खां, गंदे माहौल खां बचाए रखो। इहा ई मुंहिंजी दुआ आहे अव्हां दोस्तनि जे लाइ। त दोस्तो पंहिंजे बचड़नि ते नज़रसानी रखंदा करो, आवारा गर्दी खां बचाए रखो, सुठे मां सुठी तालीम ॾियो, सुठे में सुठो शऊर पैदा कयो। अगरि उन्हनि में शऊर पैदा थींदो त उहो सुभाणे अव्हांजे बि जॾहिं अव्हां पंहिंजो पीढ़ी में ईंदव त अव्हांजो बि उहे एतिराम कंदा, इज़त कंदा, एतिराम कंदा। ठीकु अहिड़ी तरह जेके अॼु अव्हां वॾनि जो इज़त एतिराम कंदव त सुभाणे अव्हां सां बि उहो ई इज़त एतिराम मिलंदो। त दोस्तो तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, हमेशह गुलनि जी अटे कदनि अंदरि। वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं तव्हां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअ लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी आहे मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, पंजाबी, उर्दू, बिरोहिकी, मारवाई, थरी ऐं जेके बि सिंधी सम्झंदड़ आहिनि असांजा दोस्त, उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। उहे अलाह करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। त दोस्तो वरी मिलो त ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ताईं इजाज़त तव्हां दोस्तनि खां वठंदुसि। अलाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखंदा। अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां आहियां जो पंहिंजो अदाकार कादी अब्दुल सत्तार ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी ब्लॉग। जी हाँ दोस्तो, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार कादी ब्लॉग में तमामु दोस्तनि खे भलीकार चवां थो। जन दोस्तनि मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं मुंहिंजे हिन पूरे वीडियो खे वॉच बि कंदा आहिनि ऐं मूंखे कमेंट बि कंदा आहिनि, मुंहिंजा दिलियूं बि उमाणींदा आहिनि। जीअं त मां हर दफ़ा हर वीडियो में उन्हनि दोस्तनि जो शुक्रिया अदा कंदो आहियां। जीअं आहे असांजो लालू रिंक खां शेर ख़ान सोलंकी। जी हाँ, शेर ख़ान सोलंकी साहिबु असांजे दिलि उमाणींदो आहे। ऐं ॿियो दोस्त आहे बदीन कढण शहर खां असगर अली थेबो साहिबु, उनजी वॾी महिरबानी, उहे बि मूंखे कमेंट मैसेज कंदो जेको मुंहिंजो भाणे जो आहे। ॿियो दोस्त आहे असांजो अब्दुल कादिर गोपांग मेरो ख़ान खां, उन असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं कमेंट बि कयो आहे, पूरे वीडियो खे वॉच बि कयो आहे। ऐं ॿियो आहे असांजो अदा ख़ान, अदा पंहिंजी जेको एड्रेस कोन लिखी आहे, किथां जो आहे, कहिड़े शहर जो आहे ख़ान, हुन बि असां ॾांहुं दिलियूं उमाणियूं आहिनि। उन दोस्त जी वॾी महिरबानियूं। ऐं हुन खां अलावा असांजो हिकिड़ो ॿियो बि दोस्त आहे ऐं मां उन दोस्त जो अव्हां सां ई ज़िक्र कंदो हलंदुसि। उहो दोस्त असांजो पंहिंजो पहिरीं प्यारो दोस्त आहे मसरूर अहमद। जी हाँ, अदा मसरूर अहमद पाप नगर जेको ड्रामो आहे उनजे लाइ उन चयो आहे ब्यूटीफुल ऐं वधीक उन कमेंट को बि न कयो आहे। ऐं ॿियो आहे असांजो अब्दुल हाई संजराणी ख़ैबर खां। जी हाँ, ख़ैबर भिट शाह ऐं पंहिंजो
हाला खां असांजो हीउ दोस्त आहे ख़ैबर खां अब्दुल हई संजरानी साहिबु जे असांजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो आहे ऐं मूं ॾांहुं दिलियूं माणींदो आहे। ॿियो आहे अधु असांजो आफ्ताब अली, हुन बि पंहिंजी एड्रेस कोन मोकिली आहे, हुन बि दिलियूं माणियूं आहिनि। हुनजी वॾी महिरबानियूं अदा जूं अला करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। ऐं असांजो हिकिड़ो ॿियो बि दोस्त आहे, मां मुंहिंजे दोस्तनि जी नज़र कंदो आहियां, जब्बार मल्हा साहिबु। जब्बार मल्हा साहिबु असांजे गुल उमाणिया आहिनि, हुन दोस्त जी वॾी महिरबानियूं। ऐं ॿियो वॾो असांजो आहे फ़ियाज़ चाचड़, अदा फ़ियाज़ चाचड़ किथां जो आहे के एड्रेस कोन लिखी आहे हुन अदा। उनखे गुज़ारिश कंदासीं त आईंदा अगरि जेकॾहिं अव्हां पंहिंजो नालो लिखो था त इहा हिकु महिरबानी कंदा करो मुंहिंजे मथां, त अव्हां पंहिंजो नालो ज़रूरु लिखंदा करो। अव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, लख थोरा लख लाइ कला करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदा रहो। त दोस्तो जीअं हिननि दोस्तनि मूंॾां कमेंट कंदा आहिनि, पंहिंजी एड्रेस लिखंदा आहिनि। जेकॾहिं अव्हां दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मां दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदो रहंदो त जल्दीअ में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾियो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि जे मोबाइल में अचे, अव्हां खे मिले बहितर खां बहितर अपडेट। त दोस्तो तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। ऐं मुंहिंजे पूरे वीडियो खे वॉच कंदा करो। अव्हां फ़ौरन ई अगरि जेकॾहिं अव्हां मुंहिंजे हिन वीडियो ते न्यू आहियो त सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल वाल बटन खे बि दॿाए छॾियो। हुन खां अलावा अव्हां दोस्तनि खे ॿी रिक्वेस्ट कंदुमि त पूरे वीडियो खे वॉच करो ऐं हिन वीडियो जे कमेंट्स बॉक्स में हलिया वञो ऐं लिखो पंहिंजो नालो, पंहिंजे शहर जो नालो, पंहिंजी ज़ात ऐं पंहिंजे कहिड़े मुल्क खां कहिड़े शहर खां असांजा हीअ सिंधी ड्रामा ॾिसंदा आहियो, इहो ज़रूरु लिखंदा करो। त दोस्तो जीअं अचण वारे वीडियो में मां दोस्तनि जो नाले सां शुक्रिया अदा कयां। अव्हां दोस्तनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियूं। जन दोस्तनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा आहिनि ऐं उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। त दोस्तो हींअर ॻाल्हि कंदा हलूं, सूप सीरियल बहितरीनु सूप सीरियल अची चुकियो आहिनि, जेके KTN ते हले थी, पापनगर, उहा बि तमामु हिकिड़ी ज़बरदस्त सीरियल आहे। ऐं हुनखां अलावा वेरनि जी बस्ती, हाणे वेरनि जी बस्ती में उहो मज़ो न आहे रहियो उहो जेको हुजणु खपे, जहिड़ो नालो हिन ते रखियो वियो वेरनि जी बस्ती जे हवाले सां, उन हिसाब सां हिन ड्रामे में उहो मज़ो न आहे रहियो। अव्हां दोस्त बि पंहिंजो कमेंट करे असांखे ॿुधाईंदा कयो त अव्हां दोस्तनि खे कहिड़ा कहिड़ा ड्रामा पसंदि ईंदा आहिनि, कहिड़ा कहिड़ा फ़नकार पसंदि अचनि था पिया, उहो बि ज़रूरु कमेंट में लिखंदा करो। जीअं असांजा खोड़ सारा दोस्त आहिनि जेको लिखंदा आहिनि, जीअं शेर खान सोलंकी, लालू रैंक वारो, उहो बि लिखंदो आहे, ऐं हेॾा असगर अली थेबो बि लिखंदो आहे, ऐं हेॾो ॿियो अधु अब्दुल हई संजरानी बि लिखंदो आहे। ॿियो अधु असांजो आहे अटक पंजाब खां नज़ीर अहमद पंजाबी साहिबु, उहो बि अधु लिखंदो आहे, पंहिंजे फ़नकारनि जो अदाकारनि जो जेको आहे उन पंहिंजी ॿुधाईंदो आहे त कहिड़ो फ़नकार कहिड़ो ड्रामो अव्हांखे सुठो लॻे थो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। त दोस्तो इंशाअल्लाह नज़ीम अनक़रीब अव्हां जेको हीउ ड्रामो ॾिसो था, अगरि ॾिसंदा बि हूंदव, हर हिकु जहिड़ा KTN ते हलंदड़ ड्रामो हिन में मुंहिंजो बि जेको आहे एंट्री शुरू थी वई आहे। ऐं जेको आहे अॻियां हफ़्तो, जीअं इहो अॻियां हफ़्तो ईंदो, उन अॻियां हफ़्ते में अव्हांखे असांजो हीउ मुंहिंजो चहिरो ज़रूरु नज़र ईंदो ऐं उन ड्रामे खे अव्हां पूरो ॾिसंदा करो। उन जा बि वीडियोज़ अव्हां दोस्तनि ते ई मां इहा अपडेट पहुचाईंदो रहंदुसि। त दोस्तो पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे पाड़े वारनि जो ख़्यालु रखो, पंहिंजे वॾड़नि जो, पंहिंजे अमड़नि जो, पंहिंजे अदड़नि जो, पंहिंजी भेनरुनि जो, सभ खां वॾे में वॾो ख़्यालु रखंदा करो। पंहिंजी भेनरियूं जेके अव्हां खां वॾियूं आहिनि, चाहे अव्हां खां नंढियूं आहिनि, भेनरियूं भाइनि जे लाइ जीअंदियूं आहिनि ऐं उन्हनि जो तव्हांखे अहसासु एतिराम करणु घुरिजे, उन्हनि जो वधि में वधि ख़्यालु रखंदा करो। इहा हिकिड़ी मुंहिंजो हर वीडियो में मां मैसेज ॾींदो आहियां, पंहिंजे नियाणियुनि खे, पंहिंजे बचड़नि खे बुरे माहौल खां, गंदे माहौल खां बचाए रखो। इहा ई मुंहिंजी दुआ आहे अव्हां दोस्तनि जे लाइ। त दोस्तो पंहिंजे बचड़नि ते नज़रसानी रखंदा करो, आवारा गर्दी खां बचाए रखो, सुठे मां सुठी तालीम ॾियो, सुठे में सुठो शऊर पैदा कयो। अगरि उन्हनि में शऊर पैदा थींदो त उहो सुभाणे अव्हां जे बि जॾहिं अव्हां पंहिंजो पीढ़ी में ईंदव त अव्हां जो बि उहे एतिराम कंदा, इज़त कंदा, एतिराम कंदा। ठीकु अहिड़ी तरह जेकॾहिं अॼु अव्हां वॾनि जो इज़त एतिराम कंदव त सुभाणे अव्हां सां बि उहो ई इज़त एतिराम मिलंदो। त दोस्तो तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं। अलाह अव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे, हमेशह गुलनि जी टेकंदड़ रहंदो।
वरी मिलूं था ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं तव्हां दोस्तनि खां वठंदुसि इजाज़त। जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। जीए लतीफ़ जी नगरी, जीए सिंधिया मारवाड़ा, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ असांजा सिंधी, सराइकी, पंजाबी, उर्दू, बिरोहिकी, मारवाई, थरी ऐं जेके बि सिंधी सम्झंदड़ आहिनि असांजा दोस्त, उन्हनि दोस्तनि जी वॾी महिरबानियूं ऐं उहे अला करे ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि। त दोस्त वरी मिलो त ॿिए वीडियो जे लाइ। तेसीं ताईं इजाज़त तव्हां दोस्तनि खां वठंदुसि। अलाह हाफ़िज़, पंहिंजो ख़्यालु रखंदा।